कहता है मासी बादल मासी रोण छद मुझो हाँ छिजी पवंदो मुझो आंचनी विया बादल हाँ छनिया हाँ बादल मुझो पहाड़ा पटे विया मासी गाल कर खुदा जे नाले गाल कर नूरिया के बेहोश करे कड़ी विया छा बादल मां बर्बाद थियस बादल बर्बाद थियस कहे मल तोरो यग में तो खेन रोक्यो भी न मु त घणी कोशिश कई मु ते बंदूक ताणे नूरिया के रुमाल सगाए बेहोश करे वटी विया 4 ॼणा हुया बादल यो मीरा लई हूंदो मां मीरा लके न छडींदुस दादन जो नालो वठन पिया दादन पई हूं पई मासी बाबा तू घरा निकरो ही न छो न निकरा वो कासिम ऐं ज़फर वारा मछरिया था वतन ओने खौफ का साह खण भी छड़े ॾियां दिए बाबा मुझो मतलब इहो नाही बाकी केड़ो मतलब आ बाबा जेकने घर में नाही त हू हिते अची कड़कन था ऐं तंग था पइजी वञन ऐं बाबा तू घर खां ॿाहिरि हूंदे अकेलो त तोखे नुक़सान भी ॾेई सघन था जिंदगी हिकड़ी आ मुमल दिए किदड़ थी न गुजार भी बाबा 2-3 दफ़ा हमलो करे चुका आहिन अल्लाह साईं तोखे बचायो आ मां इन करे थी चवां दिए जिंदगी ऐं मौत रब जे हथ में आ त इज्जत ऐं ज़िलत रब जे हथ में जॾहिं न मुहाडो अटकायो थम त पोइ डिॼण कहिड़ो ऐं हटण छा जो मुक़ाबलो कंदुसि बाबा तू ही त सहारो आहीं हू रब सहारो आ सोराब त कुछ भी ना है दिए जिन सड़ाई हुंदी त लश्कर भी लुढ़ी विंदो पर जे अणाई हुंदी न त कख भी केराए विझंदो मां झगड़न जे खिलाफ आया दिए पर जे मढ़ियो वियो आ न त पो झेड़ो त झेड़ो ही सही पाण खट न भाग दिए तू भाग वारो ही सोराब भाग वारो धाणो जड़ी सुणी सेबती सुरीली आई हिम्मत वारी घरवारी मिली तई छा है तुझे भागन के नकारी है नकरा भागन वारी गालियूं रब जी ज़हमत ओ ज़हमत न पर रहमत आई रहमत जो तो जड़ी ज़ाल मुखे मिलिया सदाई लामारन में घर वीरान ऐं मां परेशान हां धाणो पंहिंजो के त मथा फिरी वेई छा धाणो सा टेड़ो न गलाए धाणो धणकिया नि धणकी ना है हींअर किथां थी अची घणन घिटिन जी धूड़ बुहारे आई ही धाणो बुधाए त सही शबाना दे विंदिया अम्मा ओॾां भी त ॿुधाए वेंदी कर न धाणो छो पुछे के खां के रोकण वारो आहे धाणो के रोके त दिसास धाणो धणकिया नि धणकी ना है बचत आड़न जी जरूरत ना है कासिम अज परवेज जी जिंदगी जो प्यालो ही ऊंधो करणो आ न त शाबाश खान असा के मयार ॾींदो ओता के किथे थस जो ताक ते हलूस कोने सो ताक आयस कासिम पी वारी पुरानी ओताक वसाई थस उते ही अवस हूंदो कंहिं गाल कई तो साईं सन गोठ जे माण्हुनि ॿुधायो त तकरार खां पोइ उते वेहण लॻो आ त पोइ उहा बि गुझी न आहे सन उते हली था हिसाब चुकायूंस पोइ सोराब असां बि सन्मुख थियणो आ ज़फर वक्त न वञे हलताली परवेज़ खान के पतो जा त कासिम करन था अरे या मारे ज़फर कासिम खैर त आहे बादल परेशान आई यार नूरी घरा खजी वई आ हा कासिम मीरल मेरान खां न मुड़ियो मासी खदीजा मुताबिक दादन वार कयो आ दादन या हिम्मत कीअं कई ज़फर अॻ में इने दादन जो घेराव कजे इहो दादन आहे छा खड़खबी ते खीर थर जड़ी बिरादरी के ललकारियो आ
अज दादन जिंदा न रहे मां औरत जो एहतराम कंदड़ आहियां। जेकॾहिं दादन ईअं कयो त उन जो घर भी महफूज़ न रहंदो। अचो मूंसां। बाबा साईं मूंखे अकेलो छॾे वेंदो अस्पताल में? छो अस्पताल में भला आहे छा जो मरे थो? मोकिलियां थो नौकर खे। जेसि ताईं तव्हां नौकर मोकिलियो तेसि ताईं परवेज़ खान जा लाठिया वरी मूंखे न केराए विझनि। अॼु ख़बर पई त तूं केतिरो कंधार आहीं। न आहियां कंधार बाबा साईं, हयाती मिठी आहे। असुल मिस्री जहिड़ी करे न वञनि कलर ऐं केरी। साह न वञई। ख़बर अथई त छो थो वञा तकड़ो? हींअर तोरा हमरा छा ॿुधाएगा कोन ॿुधी? ॿुधुम पर जे मां न रहियुसि न त केरु चवंदो ॾेढ ॾींहुं ज़ुकाम मौला जो शान। मां चवंदुसि, चवण सां तुंहिंजी यादि ताज़ी थी वेंदी। माना राज़ी आहियो त को अचे ऐं साह जो सॻो सोरे वञे। बसि इन में ख़ुशि रहां। तव्हां चवंदो ॾेढ ॾींहुं ज़ुकाम आयो साईं सफ़ा। छा सफ़ा? कोन थो चवां, ख़बरात वात अलॻि विञाईंदुसि ऐं बेइज़ती अलॻि। बसि तव्हां वञो, दुश्मन छा कंदो गोहर खे। बसि ॾेढ ॾींहुं ज़ुकाम। ठीकु आहे, पंहिंजो ख़्यालु रखजांइ। रखां न रखां तव्हां हवेली रसो, देरि थी थिए। गुस्ताख न थी गोहर, तूं गुस्ताख थींदो थो वञी। बाबा साईं मूं चयो तव्हां वञो। गुस्ताखी कहिड़ी कयमि? भला जे सम्झो था त भला माफ़ी बाबा साईं। सही आहे। हवेली खां थी पक करे पुछां थो ज़फर वारनि खां त परवेज़ जो दम परवाज़ थियो या न। जे न त पोइ ॾियां उछल त बिना देर बिलो कनि। बसि तव्हांजे टुकरनि ते पली पली हिरी विया आहियूं। तव्हांजा हवाल पंहिंजे मतिलब ताईं आहिनि। असां अजायो पिया लोड़ियूं जिन जे लाइ मुआसी से गांधी कोन थिया। सतार जी वापस थो वञी? तो चयो न त मासी आरामी आहे ऐं दादन बि घर में कोन्हे। मां त आहियां न। मूंखे दादन में ज़रूरी कमु आहे। ऐं मां ॼण आहियां ई न। आहीं न? कीअं न आहीं? मुंहिंजे हवासनि, मुंहिंजे रूह ऐं मुंहिंजे दिलि जे तहखाननि में तुंहिंजे मोहबत जी सुराण विखरियल आहे कमल। पर जो बार बार जवाब ॾियणु मुनासिब नाहे कमल। तो उमिरि जा संधा मिसारे मूंखे चाहियो आहे, इन लाइक़ सम्झो आहे, इहो कीअं विसारींदुसि? छॾे त न वेंदे न सतार? न चओ ईअं कमल। जे छॾे बि वञी त विसारजां न सतार। तूं न सारींदे न सतार त तुंहिंजी सार जी खुशबू मुंहिंजे साह शरीर खे आसीस ऐं सुकून आछींदी रहंदी। कमल, वक़्तु ऐं हालतूं किथे बि आहिनि का ख़बर नाहे, पर इहो यकीन रख त तोखे ऐं तुंहिंजे प्यार खे विसारणु नामुमकिन आहे कमल, नामुमकिन। तूं छा ॼाणी सतार त मुंहिंजे अंग अंग ऐं रग रग में तुंहिंजी तांघ जे दरिया जो वहकिरो आहे। छुली पवंदो आहे त समूरो वजूद लुढ़ण लॻंदो आहे। न दुनिया यादि रहंदी आहे, न घर, न को खौफ़ खतरो। सतार तो ई त बेत ॿुधायो ससुअ लाइ अची इज़राइल सुते जागाई ससी थी ड्रोड़ाई दलील त पुनः माण्हू मोकिलियो। पर मुकमिल न कई बगन सदाई अधूरो कम करे मोटंदो आई। ई ठोकी सा न मुर्सी त कयम न सरकारे। जे गोर अॻियां न अचे न त शहबाज खान सुतो पियो जइया। हा फायर थिया न पोइ सोचम त मतां हारी नारी निकिरी अचनि, मतां मनसूबो नाकाम थिए। पोइ खणी रखियो मां खुड़न ते ज़ोर। खुड़ीअ ते ज़ोर लाइ मुड़स माण्हू थकावते ठटो टपी वञी। हा साईं
तव्हां त वॾियूं जंगियूं लड़िया आहियो, उतां खां ॿाहिरि निकिरो कोन, वरी मथां टोकूं। गुस्ताख न थी बगन, पक न करे। बाबल सच में मचो आ, मां केतिरो कई वञी ज़रे घटि जबल लेटाए आयो हां, वरी बि मञो थी कान त बकणो त पवे थो न। हींअर ताईं झझड़ हूंदा, भला शहबाज़ न गोर खे त घेरट ॾेई आयुसि न। इहो बि हमिलो शहबाज़ ते सम्झंदा या न? बिल्कुलु सम्झंदा। पोइ मां घटि हिमत कई आ जो छाबाद ॾियण बजाए उखिण ते अची खयो अथव। मां लुधड़ा लेटाए आयो आहियां, लुधड़ा बाबल। हाणे ॿुध में पोंटी जी न ॻाल्हाए, घोड़े जी ख़बर अञा न लथई। या लहो त शहबाज़ खान में हथ विझां, बाराम पहर जी न उथंदो त शहबाज़ बोलातिन में हूंदो। बाबल थी वेंदो मालूम तमामु जल्द, पर तव्हां बि कुझु करे सघो। आहे त मुश्किल, वरी बि ॾिसजे। छो न कंदुसि? मुश्किल आहे, फिरकार त सुझनि था न कबिला। थधा जो आयो, चवण खां पोइ ॻाल्हि विसारे वेहंदा आहियो। तूं मालूम करे पोइ ॾिस, विसारियां थो या विझां थो शहबाज़ खान जी निड़ीअ में हथ। बाबल इन लाइ दादन सां ठाह करणो पवंदो। वरी न चइजां बगन, न त इहा खल पुठीअ ते न रहंदई। दादन ठाह जहिड़ो माण्हू आहे जंहिंसां ठाह कयां? बिरादरीअ में ॿियो माण्हू? खामोश, हाणे बंदि ज़ाहिर करी संदत गुस्ताखी विसारे थो वई। हींअर जे ईअं चई न त इहो बघे जहिड़ो भूत न रहंदुई। खबरदार, को भी पंहिंजी जाइ तां चुरियो त कबर जी चुर में हूंदो। तूं पंहिंजो पाण खे ॾाढो मर्सूतो समझी, शर्म नथो अचई बांह खणंदे? कंहिंजे बांह जी ॻाल्हि था कनि काबिल? ख़बर न आहे। ज़फ़र, वो लहण जी ज़रूरत कान्हे का। क़ासिम करंटा खारे या मारे। संभाल ख्याल तो। साला सिकंद ने दादन दादन निकिरी आ त मुर्स न सॾिबे। तानो न दे बादल। दादन छॾ फारिंग। धक्को खाई वियो दादन। तव्हां ॿई रिड़ो निकिरण जी कयो। हिननि खे रंडाईंदो निकिरंदो थो अचां। निकिरो जल्दी कयो। ज़फ़र क़ासिम खे पोइ ख़बर ॾींदुसि। इन खां पहिरियां तव्हांजी मूंखे परवाह आहे। फिलहाल निकिरो, तव्हांखे अस्पताल ताईं पहुचायां। निकिरो, निकिरण जी कयो। मां हिननि खे रंडाईंदो पहुचां थो तव्हां वटि। सोढ़ो थियो आ, घेराव करीस ज़फ़र त ख़बर ॾियांस। मां पुठियां फिरी थो अचांसि, घबरा न क़ासिम। हाँ, पर ध्यान सां ज़फ़र। तूं फिक्र न कर, न अच बादल। हलो ज़फ़र। सना छा थियो क़ासिम? झट जी आ या निकिरी आ? दिले छो समझे पंहिंजो पाण खे। हाणे घर जो घेराव कंदोमांसि।
मां किथे आहियां? हवेलीअ में। हवेलीअ में? हैरान न थी, तुंहिंजे करे ई त घर जे सभिनी भातियुनि खे हफ़्तो अॻु में कराची मुंतक़िल कयो अथमि। रेस शहबाज खान चओ। जॾहिं तोखे जिरगे में फींदे ॾिठो हुअमि न, तॾहिं खां पक्को इरादो करे छॾियो त तूं हिन हवेली जूं हवाऊं खाईंदी आहीं। रेस मां सॼी ज़िंदगी जून महीने में गुलंदड़ झोलनि जहिड़ियूं हवाऊं खाधियूं आहिनि। पर हवेली जे अंदरि गुलंदड़ पहाड़ जी हवाउनि में झोलनि जी लूसाट घटि थी वेंदी आहे। हवेली जूं दीवारूं एतिरियूं त ऊचियूं आहिनि जो गरम हवाउनि जो गुज़र ई नामुमकिन आहे। रेस हिन तरीक़े सां आण ज़ेब नथो ॾे। मां बि सुठो कोन थो सम्झां, पर तो ऐं बादल मजबूर कयो इन तरीक़े सां हवेली में आणण जे लाइ। रेस ॻाल्हि लिकंदी त कान? जे इहा ॻाल्हि कंदीअ न त पोइ नुक़सान में वेंदी आहियां। नुक़सान? हा, वो नुक़सान जंहिंजी तलाफ़ी नामुमकिन आहे। रेस कंहिंजी बेवसीअ जो मज़ाक हिन तरह न उॾारियो। तव्हांखे ख़बर आहे त हितां वापसी मुंहिंजे लाइ अज़ाब खणी ईंदी। सुठो आहे त मूंखे चुपचाप में हितां वञण ॾियो। वापसी? तोखे वापस वञण जे लाइ त कोन आंदो अथमि। त बाक़ी? निकाह। निकाह? छो? निकाह त शरीयत में जाइज़ आहे। रेस बंदूक भरे हण, पर ईअं न चओ। मुझे ॻाल्हि गौर सां ॿुध। ॿ पहरेदार आहिनि, हिकु ॿाहिरि ॿियो अंदरि। तूं जेको चाहींदीअ तोखे सभु कुझु हिते मिली वेंदो। थोरो थधीअ दिलि सां सोच। मां पंहिंजो वस बि हलाए सघां थो, पर न तोते थो छॾियां। जे ख़ुशीअ सां हिन हवेली जो हिसो बणजणु चाहीं थी त बहितर आहे। बाक़ी कंहिंखे ख़बर पवे या न पवे, हिन जी परवाह शहबाज खान खे नाहे। ॻाल्हि तुंहिंजी मर्ज़ीअ जी आहे। मां का बि हथ चुरांद कोन कंदुसि, वाइदो आहे। सोच, सिर्फ़ ऐं सिर्फ़ निकाह, जेको ॿिन्ही सूरतुनि में थी सघे थो। पोइ मूं ते छा था छॾियो? फैसलो त तव्हां पंहिंजो ई था ॿुधायो। राज़पो ऐं ख़ुशी, हिन जो मज़ो ई पंहिंजो आहे नूरी। वरी बि सोच। पंहिंजा नंग ॿिए हंधि ऐं ॿई हलिया आहिनि नूरी खे छॾण। ऐं तव्हां ॿिन्हिनि खे कुझु थिए नथो। माठ कर। पंहिंजे नंग जी ग़ैरत गारत ऐं ॿियनि जे लाइ ॿई बलवान। ऐं पंहिंजो कंध त मथे कयो, पोइ बिरादरी जी कयो। हा ही त ॾिस, थुल्हो हा, हिन खे कुझु थिए बि नथो। चाची अम्मा, तूं घणो थी ॻाल्हाईं। मां आहीं, बर्दाश्त थो कयईं। त तोखे त ख़बर आहे त कासिम करनि था। करंट बि सारनि जे अॻियां आहे न। रुगो दाहुण ते ज़ोर आहे। कयो त कुझु बि कोन था। पाण ॿुधायो, कयो छा अथव? पाण इंसाफ़ कयो। मूमल छुटी, हाणे वरी नूरी निहोरियो अथनि। शाबस अथव, वॾी शाबस अथव। अञा बि वरी मूं ते ॾो। पुफी, असां लाइ ॿई नंगा आहिनि। ॿिन्ही लाइ फतकूं था, लुछूं था ऐं काहूं था। कंदासीं। मूमल ऐं नूरीअ जे मसले में फ़र्क़ु आहे। उहा खजी वई आहे। खजी वई आहे या बि हली वई आहे? खजी वई आहे। असांजो खून थो टहिके। दादा जो त बहानो कयो वियो आहे। मूंखे शक आहे त छोकिरी शहबाज खान खणाई आहे। शहबाज खान? हा रईस,
नहीं इन हद के छुही वीरल जी रगुन में अञा वधिक बाहि होती आ। पक कर मता वाके दातन खई हुजे छो त हुन वटि साम पहुती हुई ऐं हू हुनखे मिल्कियत समझी वेठो आहे। मूंखे नथो लॻे तोणे जो दादन मुखालिफ़ ऐं दुश्मन आ हुननि ॾे पलांद रहियल आहिनि। ही अमल मूंखे शाहबाज़ खान जो थो लॻे। जेकॾहिं ईअं आहे त पोइ पक करणी पवंदी मिरल तोखे बि ऐं मूंखे बि। मां हवेलीअ जे पुराणनि निमक हिलाल नौकरनि खां जांच करायां थो त हवेलीअ में आहे कराची वारे बंगले में आहे या अञा कंहिं ॿी जाइ ते। पूरी पक करे इन्हीअ अमल वसीले शहबाज खान जा गोॾा खोड़ाइबा मिरल। गोॾा न रहीस समझण जी कर मिरल सभ ॻाल्हि इन्हीअ में आहे। एसपी साहब खे चवराए कड़ो चढ़ाइबो ऐं पोइ अहिड़ी तरह हुनखे रुसवा बि कबो ऐं हमेशा हमेशा जे लाइ गुम बि कराइबो। छोकिरीअ खे समझदार हूंदे ॿाराणी थो करी मामूली ॻाल्हि नथो सम्झी। मूं शहबाज खान लाइ चयो इस मूंखे ख़ातिरी आ त छोकिरी हवेली में आ। संदसि घर जे हिसे ॾांहुं मुंहिंजो वञणु न थींदो छो त मूं पंहिंजो हिसो अलॻि कराए छॾियो आहे। हाणे थोरो होशियारी ऐं चालाकीअ सां मालूम कबो मिरल। हाँ नूरी खजी वई आहे ऐं मोमल पाण हली वई आहे ॿई ॼणियूं दादन वटि। ऐं नूरी खां अॻ में त मोमल जी कयो न। नूरी वधीक या मोमल? घर जी इज़त वधीक या ॻोठ जी ऐं तर जी? मां बराबर तो समझा मूमल असांजे घर जो नंग आहे उन लाइ बि ओसी ताईं लड़बो ऐं विड़बो जेसीअ ताईं हिन सिसीअ में साहु आहे। पर नूरी बि असांजो नंग आहे दादन खे पतो पइजी वेंदो। चाची अम्मा भाॼाई जे लाइ घटि छेड़ियो आहे। मामले ते मामलो थो अचे त वार खाई ऐं विथी घटिजी थी वञे। नूरी जे लाइ झेड़ण जो मतिलबु इहो न आहे त असां पंहिंजे नक ते लॻल मेराण विसारे वेठा आहियूं। इहा बठी अलॻि ॿरंदड़ आहे मथां वरी ॿी बठी ॿरी आहे। पर तूं उल्को न कर उल्को तूं छो त ही कासिम करंटा। बस कर कासिम करंटा त साड़े तोखे न रख करे छॾिया ने करंट में करंट थो हणे। चुप कर। इनमें देर न थियण घुर्जे रहीस हू कुछ भी करे सघे थो। मूं चयो न एहतियात सां छोकिरी वापसि थिए ऐं पोइ शहबाज खान खे कितामरी खराए संदसि ॾंद खटा करण में सवलाई थींदी। ऐस कंहिं भी सूरत में जिंदा रहण कोन छॾींदोमांसि। शहबाज खान मुंहिंजी इज़त ऐं गैरत में थी विधा आहिनि ऐं संदसि हयाती किरोड आयल खां बि बदतर बनाईंदुसि। इहो ई त चवां थो त शहबाज खान जो ठिकर ठकाउ ॾेई बुरी भोर भोर थी वञे भोर भोर ऐं पोइ जवाद खान खे हेठां आणण सवलो आहे। पोइ सॼी जागीर परवेज़ खान जी थींदी। परवेज़ खान जी पक ऐं वच ॿई ज़रूरी आहिनि मिरल। पोइ शहबाज खान जे ज़िंदगीअ जो ॾीओ विसाइण में फेरम न कर मिरल। हिकु सेकंड भी वॾो समझ रहीस सिर्फ़ तव्हां जे साथ जे करे इन महिल ताईं पुलिस भी गिरफ़्तार न आहे कयो। शहबाज खान खे ख़बर पई हूंदी त मां तव्हां जो साथ ॾियां पियो तॾहिं त अहिड़ो अमल करे मुंहिंजी चित
तक के चोचड़ी ॾिनी अथसि। हाणे तूं संदस वजूद खे मेसाण जी कर मिरल त पोइ ज़फर ईसन ऐं कासिम खे सिधो कयां। शहबाज़ जो साथ था ॾियनि से काटजी वेंदा, से काटजी।